सिंधु माथिरी जी तहज़ीब ते रिसर्च जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथिरी जी तहज़ीब ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में यूरोपी दानिश्वरनि ऐं ख़ासि करे इंडिया बर सग़ीर ते सिंध ते बरतानवी कब्ज़े दौरान जेके अंग्रेज़नि थ्योरीज़ पेश कयूं, थ्योरीज़ घणे असांजे आॾो आंदियूं, उन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थींदी त हुननि ॿोलियुनि जा ग्रुप कीअं जोड़िया। इन ते पहिरें दफ़े ॿुधायो हो त ॿोलियुनि जा ग्रुप जोड़ण जी छो रिथाबंदी कई वई, उन जे पोयां हुननि जा कहिड़ा मक़सद हुया। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधु लैंग्वेज, सिंध जी ॿोली कहिड़ी हुई। सिंधु सभ्यता जे दौर में सिंध जी ॿोली कहिड़ी हुई, जेका सिंध जा माण्हू, सिंधु माथिरीअ जा माण्हू ॿियनि मुल्कनि सां वापार दौरान, ॿियनि लाॻापनि दौरान इस्तेमालु कंदा हुआ। सिंधु सभ्यता जे वारसनि जा पंहिंजे तहज़ीबी उरूज वारे दौर में मिस्र ऐं इराक जे तहज़ीबुनि सां वापारी लाॻापा हुया। इराक जे क़दीम आगनि जी खोटाई दौरान हिकु अहिड़ी ॿोलीअ जा लफ़्ज़ मिलिया आहिनि जेकी उन वक़्तु सिंधु माथिरीअ मां ईंदड़ वापारी इस्तेमालु कंदा हुया। इन ॿोलीअ जा लफ़्ज़ दरावड़ी ॿोलियुनि जे ग्रुप जा न आहिनि, पर इहे हिकु अहिड़ी ॿोलीअ जा आहिनि जंहिंखे इराक जे मेसोपोटेन तहज़ीबुनि जा शहरी मेलोहा नाले ॿोली सघींदा हुआ। माना मेलोहा माण्हुनि जी ॿोली। इहे केरु मेलोहा, इन ते पाण ते ॻाल्हाईंदासीं। नामेरी आर्कियोलॉजिस्ट ऐं एंथ्रोपोलॉजिस्ट लॉइस पोशेल जी तहक़ीक़ मूजिबि मेसोपोटेन सां वापार कंदड़ मेलोहन ज़बान ॻाल्हाईंदड़ जेके माण्हू हुया उहे किथां आया, उन ते हुनजी तहक़ीक़ आहे। हू चवे थो त मेसोपोटेन सां वापार कंदड़ मेलोहन ज़बान ॻाल्हाईंदड़ ऐं मेलोहन ज़बान जे बुनियाद ते सुमेरियन संदन मुल्क खे मेलोहा जो नालो ॾिनो। मेलोहन ज़बान सुमेरियन जी ज़बान खां अलॻि ज़बान हुई, जंहिं करे हिननि इहा ज़बान तर्जुमो कराइण लाइ मेलोहा मां हिकु तर्जुमो कंदड़ घुरायो। इन सिलसिले में ऑस्कर परपोला मूजिबि मेलोहा मां घुरायल उन तर्जुमेकार जो नालो सोइल सो हुयो, जंहिं ॿोलीअ खे सुमेरियन मेलोहा ज़बान जे नाले सां सुञाणंदा हुआ। इहा ज़बान असल में सिंधु माथिरी जी ज़बान हुई, जंहिंखे सिंध जा ॿोली माहिर सिंधुअन या पिरोटो सिंधी ज़बान करार ॾियनि था। पोशेल मूजिबि मेलोहा हिकु फ़र्द जो नालो, मेलोहा को ज़बान जो नालो न हो, न इलाइक़े जो हुयो या, पर मेलोहा हिकु फ़र्द जो नालो हो। मेलोहा नाले शख़्स या क़बीले जी ॿोलीअ खे इराक जा माण्हू संदनी ॿोलीअ पोयां मेलोहन ज़बान सॾियो हूंदो। इहो फ़र्द पंहिंजे क़बीले जे नाले मेलोहा पोयां सॼो वेंदो हूंदो। कुझु माण्हू चवनि था, कुझु मुहक़िक़नि जी राय त इहो मेलोहा मुहाण आहे। त संदनी ज़बान खे, माना मेलोहन जी ज़बान खे इन नाले सां मेलोहन ज़बान कोठियो वियो। मेलोहा नाले क़बीले, बिरादरी या जातीअ जा माण्हू जेकी इराक ऐं मिस्र जे क़दीम तहज़ीबुनि सां वापार कंदड़ हुआ, से असल में सिंधु माथिरीअ जा मुहाणा हुया, जिन खे सुमेरियन जे क़दीम लिखतुनि में मेलोहा मुहाणा मीरबर सॾियो वियो आहे, छाकाणि त मुहाणा समुंड रस्ते भर वारनि रियासतुनि सां वापार कंदड़ हुआ। मलान खे सिंधी ॿोलीअ में केतिरनि ई मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वेंदो आहे। हू हज़ारनि सालनि खां ॿेड़ियुनि ज़रिए ॾेह परॾेह सां वापार ऐं मछीअ जो शिकार सां बि हू लाॻापियल रहिया। सिंध जो ॿोली माहिर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंधु सभ्यता खे हिन खिते जी असलूकी तहज़ीब करार ॾींदे उन जी ज़बान खे हितां जी मक़ामी या असलूकी ॿोली सिंधु ज़बान, सिंधु लैंग्वेज करार थो ॾिए। डॉक्टर अलाना मूजिबि सिंधु ज़बान केतिरनि ई मक़ामी ॿोलियुनि जे शाख़ुनि में विरहायल हुई। सिंधु ज़बान जूं इहे ॿोलियूं इन्हनि खितनि में ॻाल्हायूं वेंदियूं हुयूं जिते हू रहाइश पज़ीर हुया। मौजूदा सिंधी ॿोली क़दीम सिंधु ज़बान जी हिकु शाख़ा आहे, जेका सिंधु माथिरीअ जे ॾाखणे हिसे में
ॻाल्हाई वेंदी। जॾहिं त सिंधू ज़बान जे सेंट्रल ब्रांच सिंधू माथिरी जी मरकज़ी इलाइक़े मौजूदा ओभर ऐं ओलह पंजाब में ॻाल्हाई वेंदी। इंडो आर्यन ज़बानुनि ते तहक़ीक़ कंदड़ माहिर डॉक्टर कोलिन पी बासिका डॉक्टर अर्नेस्ट ट्रिप समेत सर ग्रियर्सन जे सिंधी ॿोली समेत सिंधू माथर जे ॿियनि ॿोलियुनि जे असुलियत बाबति थ्योरीअ सां इतफ़ाक़ नथो करे। असां वटि उहा तमामु घणो जेको आहे सो असां वटि इहो ॻाल्हि कई वेंदी आहे, उनजो रेफरेंस ॾिनो वेंदो आहे त भाई सर ग्रियर्सन हीअं लिखियो आहे, अर्नेस्ट ट्रिप हीअं लिखियो आहे, त उनखां पोइ जदीद तहक़ीक़ जेका थिए थी उहा उन्हनि जे ख़्यालनि खे रायनि खे रद्द करे थी, उन सां इतफ़ाक़ नथी करे। हाणे डॉक्टर कोलिन पी बासिका शिकागो यूनिवर्सिटी जे ॾखिण एशिया जे तहज़ीबुनि ऐं ॿोलियुनि ते तहक़ीक़ कंदड़ शोबे जो प्रोफेसर आहे ऐं खेसि इंडो आर्यन ॿोलियुनि ते माहिरनि में अहम हिसत हासिलु आहे। सिंध ऐं इंडिया जे सिंधी मुहक़िक़नि ऐं ॿोली माहिरनि डॉक्टर एन ए बलोच, सिराजुल हक मेमन, डॉक्टर परसू गदवाणी बि डॉक्टर अर्नेस्ट ट्रिप ऐं सर ग्रियर्सन जे सिंधी ॿोली जे असुल नस्ल बाबति राय सां मुतफ़िक़ न आहिनि। माना हाणे उहा राय रद्द थी चुकी आहे। न सिर्फ़ु सिंध जा आलम पर परॾे जा आलम उनखे रद्द करे चुका आहिनि। सिंध जो आलम डॉक्टर नबी बख्श बलोच सिंधी ॿोलीअ खे सिंधू माथर जी क़दीम इंडो आर्यन प्री संस्कृत ज़बान करार ॾिनो आहे, जॾहिं त भारत जो सिंधी ॿोलीअ जो माहिर एम के जेटले उन मूजिबि सिंधी ॿोली कंहिं पुराणी इंडो आर्यन ॿोलियुनि जे नस्ल मां आहे। जॾहिं त सिंधी ॿोलीअ जो माहिर सिराजुल हक मेमन सिंधी ॿोलीअ खे सिंधू माथिरी जी असूली ज़बान थो करार ॾिए ऐं संस्कृत खे सिंधी ॿोलीअ मां फुटल थो ॾेखारे, उनखे सिंधी ॿोलीअ जी धीउ थो करार ॾिए। माना पहिरियां चवंदा भई सिंधी ॿोली संस्कृत प्राकृत वग़ैरह वग़ैरह मां मतिलबु हिन पोज़ीशन में आहे, पर असुल जेका ॿोली आहे उहा सिंधी ॿोली आहे। सिंधू माथर जी ॿोली जेका हज़ारनि सालनि खां मौजूदु हुई, उनखां पोइ ॿियूं ॿोलियूं बाद जी ॻाल्हि आहे। सिंधी मुहक़िक़नि जे राय त सिंधीअ समेत सिंधू माथर जूं ॿियूं ॿोलियूं आर्यन जे सिंधू माथिरी में अचणु नामनिहाद हमिलो या नामनिहाद अचणु, छो जंहिं ते पोइ पाण ॻाल्हाईंदासीं, त सिंधू माथर में अचण खां अॻु जूं ऐं हितां जूं मक़ामी ऐं असलूकियूं ज़बानूं आहिनि। माना मुहक़िक़नि जी वारा आया, ज़रूरी न मां बि उन सां मुतफ़िक़ हुजां। ॿोलियूं क़दीम उहे ॿोलियूं क़दीम सिंधू ज़बान जूं शाख़ूं था करार ॾियनि। माना कहिड़ियूं जेके हिन माथिरीअ में ॻाल्हाइनि थियूं वञनि, त इहे सभु ॿोलियूं क़दीम सिंधू ज़बान इंडस लैंग्वेज। हिन वक़्तु दुनिया जा कई ॿोली माहिर आर्कियोलॉजिस्ट ऐं एंथ्रोपोलॉजिस्ट इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त सिंधू माथिरी समेत गंगा जमुना माथिरियुनि में आर्या नाले को नस्ल, कबीलो या क़ौम मौजूदु न हुई, पर आर्या लफ़्ज़ हारबो कंदड़ ऐं ॿियनि माण्हुनि जे भेट में वधीक सुधरियल ऐं सुखियनि सताबनि माण्हुनि जे लाइ इस्तेमालु थींदो हो। आर्यन जे कंहिं परॾेही हमलियावरनि या लॾ पलाण करे ईंदड़ माण्हुनि बदिरां मक़ामी हुजण वारी थ्योरी खे माहिरनि धरती धणी आर्या थ्योरी करार ॾिनो आहे, उनजो नालो ॾिनो आहे, जंहिंखे आउट ऑफ इंडिया थ्योरी बि चयो वेंदो आहे, त माना हितां जेके ॿाहिरि आहे। इन आउट ऑफ इंडिया थ्योरी मूजिबि सिंधू माथिरीअ मां यूरोप, सेंट्रल एशिया ऐं ॿियनि मुल्कनि तरफ़ लॾ पलाण करे वियल माण्हुनि इंडो यूरोपियन ॿोलियुनि या इंडो आर्यन ॿोलियुनि जो बुनियादु विधो। सिंध माथिरी मां ॿियनि मुल्कनि मां लॾ पलाण सबबि सिंधू सभ्यता जी अॻाटी सिंधी ॿोली प्रोटो सिंधी लैंग्वेज यूरोपी ऐं सेंट्रल एशियाई ॿोलियुनि ते न फ़क़ति पंहिंजो असरु छॾियो, पर इन्हनि ॿोलियुनि जो बि असरु क़बूलु कयो। ॿोलियूं हिकु ॿिए जो असरु क़बूलु कंदियूं, ईअं न हिकु ॿोली हुजे जेका सभिनी जो असरु छॾे। आॻाटी सिंधू ॿोलीअ जा कई लफ़्ज़ यूरोपी ॿोलियुनि में राइज थी विया। साॻी तरह उन्हनि ॿोलियुनि जे लफ़्ज़नि बि हिक ॿिए सां राब्तनि ऐं वापार समेत सिंधू माथिरी समेत मौजूदा इंडिया जी ॿोलियुनि में पंहिंजी जाइ जोड़े वरिती। हुतां जे लफ़्ज़नि हिन खिते जे ॿोलियुनि विच में हिक जहिड़ाई जो सबबु इहे ई गॾियल राबता ऐं वापार हो, जंहिंखे बुनियादु बणाए यूरोपियन इंडो आर्यन ॿोलियुनि या इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे ग्रुप जो नज़रियो क़ाइमु कयो।
पर इन में भी यूरोपियन वॾी चालाकी सां पंहिंजी मथ बराइप खे बरक़रार रखियो ऐं आर्याई हमले या लॾ पलाण वारी थ्योरी नामनिहाद थ्योरी ज़रिए घोड़े खे गाॾीअ जे पोयां जोटण जी कोशिशि कई। यानी इंडो यूरोपियन या इंडो आर्यन ॿोलियुनि जो असुल वतन यानी बुनियाद सिंधु माथिरी बरे सगीर खे करार ॾियण बदिरां यूरोप ऐं सेंट्रल एशिया खे करार ॾिनो। यानी बरे सगीर जूं ॿोलियुनि जो असुल वतन संदन पंहिंजो खितो न पर यूरोप खे करार ॾिनो वियो। आर्याई हमले या लॾ पलाण वारी नामनिहाद थ्योरी खे बुनियाद बणाए इहो मफ़रूज़ो क़ाइमु कयो वियो त संस्कृत ॿोली बरे सगीर जी मक़ामी ॿोली न पर ॿाहिरां आयल आर्यन जी ॿोली हुई, जंहिंमें वेद लिखिया विया ऐं वेद जा ख़ालक नंढे खंड जा माण्हू न पर ॿाहिरां आयल सेंट्रल एशियाई ऐं यूरोपी यानी आर्या हुया। इंडो आर्यन या इंडो यूरोपियन ॿोलियुनि वारी थ्योरीअ मां हिन खिते में आर्यन जे नामनिहाद हमले या लॾ पलाण खां अॻु मौजूदु हिकु सुधरियल सिंधु सभ्यता जी ॿोलीअ खे वॾी चालाकी ऐं मकारीअ सां निकाली ॾिनी वई, जंहिं उन वक़्तु लिखत जी सूरत बि इख़्तियार करे वरिती हुई। इन आगाटी सिंधु माथिरी जी ॿोलीअ जी लिखत जा नमूना आर्कियालॉजी माहिरनि खे खोटाइण दौरान सिंधु माथिरीअ जे मुख़्तलिफ़ मागत आया आहिनि। इन जहिड़ी ॿी का दुनिया में का क़दीम लिखत ई कान्हे का। वेदनि जी ज़बान संस्कृत उन आगाटी सिंधी ॿोलीअ मां उसिरी हुई। यूरोपी माहिरनि तरफ़ां इंडो आर्यन या इंडो यूरोपियन ॿोलियुनि वारी थ्योरीअ में त ईअं साबित करण जी कोशिशि कई वई आहे त हिन खिते में उन वक़्तु का बि सुधरियल ॿोली ऐं उन जी लिखत मौजूदु न हुई। इन ॿोलीअ वारे ख़्याल खे ॿाहिरां आयल माण्हुनि भरे हिन खिते जे माण्हुनि ते एहसान कयो। मुंहनि जे दड़े समेत सिंधु सभ्यता जे हज़ारे मागत मां 5000 साल अॻु ॿोली ऐं लिखत जो सबूत मिलण बद यूरोपी माहिरनि जी इन दावा जी पत वाक़ई थी वञे थी ऐं संदन इंडो आर्यन या इंडो यूरोपियन ॿोलियुनि वारी थ्योरी जो जेको जोड़ियल कोट आहे उहो ड्रही अची पट पवे थो। सिंधु सभ्यता जे मागनि मां मिलियल ॿोलीअ जी लिखत जा नमूना 5000 साल पुराणा आहिनि। माहिरनि तरफ़ां सिंधु लिखत खे दुनिया जी आगाटी 3500 काफ मीम जी लिखत करार ॾिनो पियो वञे। यानी सिंधु सभ्यता जे वारसनि जी ॿोली दुनिया जी आगाटी ॿोली हुई, जॾहिं त क़दीम मिस्र जी ॿोली 2690 क़िबिल मसीह, इराक जी सुमेरी ॿोली 2600 क़िबिल मसीह, संस्कृत तमामु घणो पोइ 2000 क़िबिल मसीह, तामिल 300 क़िबिल मसीह, यूनानी 1500 क़िबिल मसीह जी ॿोलियूं आहिनि। इन करे सिंधु ॿोलीअ खे दुनिया जे ॿोलियुनि जी माउ करार ॾियण में को बि हर्ज न आहे। जॾहिं नंढे खंड में 5000 साल अॻु हिकु सुधरियल ॿोली पंहिंजी स्क्रिप्ट सां वजूद रखंदड़ हुई, त पोइ हितां जे ॿोलियुनि जो बुनियाद विच एशियाई या यूरोपी ॿोलियुनि खे कीअं थो करार ॾेई सघिजे, जिते माना अहिड़ा को सबूत ई न मिलियो आहे। अहिड़ी का क़दीम स्क्रिप्ट ई मौजूदु न हुई, अहिड़ी का क़दीम तहज़ीब ई मौजूदु न हुई, त हितां जे तहज़ीब जो बुनियाद ओॾाहीं कीअं थी। या वरी इंडो आर्याई ॿोलियुनि जो असुल वतन बरे सगीर खां ॿाहिरि हुजण जी दावा खे कीअं थो सचो साबित करे सघिजे। इन ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं। ही असुल में आहे आर्यन जी जेका नामनिहाद थ्योरी अंग्रेज़नि असांजे मथां बढ़ी, आर्यन ऐं दरावण वारो जेको मफ़रूज़ो हुननि क़ाइमु कयो, ही उन सिलसिले जो बहस आहे त जॾहिं आर्याई हमले वारी थ्योरी रद्द थी वञे त ही इंडो यूरोपियन ॿोलियूं इंडो आर्यन ॿोलियुनि वारो कोट ख़ुदि ब ख़ुदि रही वेंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।